हाईलाइन समारिटी आगा कि के मीरपुर बुढ़ो वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर बुढ़ो वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल थी वई। ओठ इब्राहिम आराई में जवाबदार नबी बख्श बुढ़ो पंहिंजी ज़ाल ज़हूरा खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे मीरपुर बुढ़ो वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल थी। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर बुढ़ो मां आवाज़ जे रिपोर्टर कैसर टावरी खां। कैसर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, मीरपुर बुढ़ो भरिसां ॻोठ मोहम्मद इब्राहिम आराइन में मुड़ुस नबी बख्श बुढ़ो पंहिंजी ज़ाल ज़हूरा बुढ़ो खे कार इल्ज़ाम मड़े बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे, जंहिंजो इतला मीरपुर बुढ़ो पुलिस खे ॾिनो वियो, जेके वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मोकिले छॾियो आहे। जॾहिं त पुलिस मूजिबि जवाबदार क़तल करण बाद मौक़े तां फ़रार थी वियो आहे, जंहिंजी जल्द गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया वञनि। ठीकु आहे कैसर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण।